के प्रणाम। मां सभी के निवेदन क्या सभी जी इच्छा भी थींदी वेंदी, शब्द चवां ऐं सभिनि जी इच्छा भी थींदी वेंदी त मां बि वञा, पर सच्चाई इहा अथव ॾिसण वारो तुंहिंजे ही अंदर वेठो आहे। इहो न सोचजांइ त ही मां शब्द माण्हुनि खे चई करे या माण्हू ॿुधनि, इहो माण्हूअ खे मन खे रस मिलंदो आहे। बाक़ी शब्द अगर तोखे सच्ची श्रद्धा है, प्रेम आहे, त इहा भक्ति त अहिड़ी आहे अंदर में जो सच्ची पहुच इन जी थींदी। अॼु सत्संग जेको कल सत्संग थियो वो अधूरो हुयो। अॼु उनखे हलंदड़ सत्संग के हिन महिल पूरो कंदासीं। ऐं इन ते ही कल सत्संग हुयो जो माण्हुनि इहो प्रश्न पुछियल हो त मूर्ति पूजा ऐं तव्हां जेके कल वेठा हुआ अॼु जा नवां आया आहियो मूर्ति पूजा जे लाइ, त ईअं सत्संग में मां बि चवंदो आहियां पत्थर में छा हूंदो, पर हुननि जिन मूर्ति रखी, जिन मूर्तिअ खे जिन भक्तनि मूर्तिअ मां पातो हुयो, अहिड़ी अगरि कंहिंखे आहे, मां नथो सम्झां। मां कल इन करे इहो चयो जो माण्हुनि जो इहो प्रश्न उथंदो आहे त हे जेके मूर्ति रखी नामदेव या धन्य भगत या मीरा, त इन्हनि मूर्तिअ मां कीअं पातो। इहो हुननि जी जीअं भाव अगरि तव्हांजो बि अगरि हुजे, मूर्ति गुरुअ जी हुजे चाहे भॻवान जी हुजे, असली ॻाल्हि अभिप्राय सां आहे। ईअं मूर्तियूं त माण्हू रखे, कोई पत्थर बि रखे मिले त बसि हुनखे पूजा करे, त इहो त औपचारिकता सभु को करे ई थो पियो। कबीर चयो पत्थर पूजे हरि मिले, मैं पूजूं पहाड़, तव्हां से चाकी भले, चकीअ जो पत्थर तंहिंखां सुठो, चकीअ जो पत्थर तंहिंखां भलो जेको घटि में घटि कणिक खे पीही करे असांखे रोटी खाराए थो, उहो सुठो। पर उहो सुठो न जेको पत्थर रखे करे ऐं माण्हू पूजनि था। ऐं कल्ह जेको तव्हां सत्संग ॿुधो नामदेव जो या मीरा जो या चेतन महाप्रभु हुजे, चाहे मीरा हुजे, चाहे रामकृष्ण परमहंस हुजे, उन्हनि इहे असां जेको चऊं था इहो असांजो अभिप्राय अंदर में कीअं शब्द में असां चऊं था थियो जे की न की दर्शन कंदसि नारायण सिर्फ़ सदके। ऐं कल्ह तव्हां इहा ई कथा ॿुधी, वाकई ही नामदेव चाहे रामकृष्ण परमहंस इहा ही तुक। अॼु ये भेण शब्द चयईं, मूंखे कल्ह को सत्संग यादि अची वियो, इहा ही तुक, इहा ही कल्ह तुक हुई, थियो जे की न की दर्शन। ऐं रामकृष्ण परमहंस न कालीअ जे साम्हूं सच्चाईअ सां, और नामदेव भी सच्चाईअ सां नामदेव खीर चए पियो, अगरि न पीअंदे त खणी काती पंहिंजे कंध ते बीठो नामो पाण खे मार। कोई औपचारिकता कान हुई, सच्चाई हुई। अहिड़ी सच्चाई असां में बि हुजे त भॻवान प्रकट थी वञे। चाहे सतगुरु जंहिंजो बि जेको सतगुरु आहे, असां भॻवान त ॾिठो कान्हे को, पर सतगुरु ॾिठो आहे। इन में आहे असांजो जेतिरो अनुराग हूंदो उन जे प्रति,
ऐं अनन्य भक्ति हूंदी त तोखे भाड़ो पंहिंजे अंदरां ई मिलंदो ऐं सभिनी उतो ई मिलियो आहे। कोई ॿाहिरां कुझु न थियो आहे, पंहिंजे अंदर जी भक्तीअ सां ई अहिड़ी ॻाल्हि साम्हूं आई आहे। उहो असांजे अंदर में छा आहे, असां में एतिरी आहे श्रद्धा जो इन्हनि वांगुरु, मीरा वांगुरु या नामदेव वांगुरु सच्चाईअ सां खीर पीआरे सघूं। असां त भोग लॻाए करे पाण खाई वेही रहंदा आहियूं। उन्हनि जी सच्चाई हुई, उन्हनि जो अनुराग हो उन जे प्रति। त जो कल्ह की कथा जो अॼु इहो ई अनुराग जे मथां सत्संग भाव ही पहिरियों त प्रेम थींदो आहे। प्रेम जॾहिं उच्च कोटि जो थींदो आहे त प्रेम ठाहींदो आहे भगवान। पहिरियों इन ॻाल्हि खे बिल्कुलु नोट करे छॾिजो, जंहिंसां असांजो प्रेम आहे उनखे जेसिताईं असां भगवान जे रूप में न ॾिठो आहे त भक्ति न आहे। असां उनखे अगरि व्यक्ति सम्झो आहे, व्यक्ति माण्हू आम माण्हू सम्झो आहे, भक्ति न आहे। ये औपचारिकता है। कोई मूर्ति के ईअं ई मूर्ति समझी करे, हाँ बिल्कुलु विराट उन्हनि चयो जेको विराट तू चारों तरफ पूरे अस्तित्व में जेको तू समायल आहे, घट घट में आ, रग रग में आ, पूरना यो तू अचे हिन में ब्राज। मूर्ति में उन्हनि चयो असांखे संवाद करण जे लाइ, संवाद त उन सां कंदा हुया, पर उनखे विराट खे इहा हिकु भक्ति जे द्वारा प्रार्थना करे तॾहिं ई इहा घटना घटिजी। त अॼु उन ते ई हिकिड़ो पहिरियों गुरबाणी जो शब्द, गुरु जैसा नाही ॿुधे, भाव करे तंहिंखां पोइ अॻिते थोरो सत्संग। गुरु जैसा नाही को देव, गुरु जैसा नाही को देव, जिस मस्तक भाग सुलागा सेव। गुरु जैसा नाही को देव, गुरु जैसा नाही को देव, जिस मस्तक भाग सुलागा सेव, जिस मस्तक भाग सुलागा सेव। सतगुर मेरा बेमोहताज, सतगुर मेरा सच्चा साज, सतगुर मेरा बेमोहताज, सतगुर मेरा सच्चा साज, सतगुर मेरे सब सुख दाता, सतगुर मेरा पुरख विधाता,
सतगुर मेरा सर्व सुख दाता, सतगुर मेरा पुरख विधाता, सतगुर मेरा पुरख विधाता, सतगुर मेरा पुरख विधाता। जिस मस्तक भाग सुलागा से, जिस मस्तक भाग सुलागा से। सतगुर मेरा सर्व प्रतिपाले, सतगुर मेरा मार्ग वाले, सतगुर मेरा सर्व प्रतिपाले, सतगुर मेरा मार्ग वाले, सतगुर मेरे की वलियाई प्रगट भई सबने खाई। सतगुर मेरे की वलियाई प्रगट भई है सबने खाई, प्रगट भई है सबने ठाई, प्रगट भई है सबने ठाई। जिस मस्तक भाग सुलागा से, जिस मस्तक भाग सुलागा से। सतगुर मेरा तान तान, सतगुर मेरा घर दीवान, सतगुर मेरा तान तान, सतगुर मेरा घर दीवान। सतगुर के हों सदबल जाया, प्रगट मार्ग जिने कर दिखलाया। सतगुर मेरे बल जाया, प्रगट मार्ग जिने कर दिखलाया, प्रगट मार्ग जिने कल दिखलाया, प्रगट मार्ग जिने कर दिखलाया। जिस मस्तक भाग सुलागा सेव, जिस मस्तक भाग सुलागा से। जिन घुर सेविया तिन भव न व्यापे, जिन गुर सेविया दुख न संतापे, जिन गुर सेविया तिन भय न व्यापे, जिन गुर सेविया दुख न संतापे।
नानक सोए सुमृत वेद पार ब्रह्म गुरु नाई भेद। नानक सुमृत नानक सोए सुमृत वेद पार ब्रह्म गुरु नाई भेद। पार ब्रह्म गुरु नाही भेद। पार ब्रह्म गुरु नाही भेद। जिस मस्तक भाग सुलागा सेव। जिस मस्तक भाग सुलागा सेव। गुरु जैसा नाही को देव। गुरु जैसा नाही को देव। जिस मस्तक भाग सुलागा सेव। जिस मस्तक भाग सुलागा सेव। गुरु जैसा नाही को देव। गुरु जैसा नाही को देव। जिस मस्तक भाग सुलागा सेव। जिस मस्तक भाग सुलागा सेव। जंहिंमें बि असांजी प्रीति आहे उन में जेसि ताईं अनुराग न आहे उहा प्रीति बि न आहे। अनुराग आहे उन प्रेम मां उनखे भगवान सम्झंदासीं। भगवान मां ई भक्ति पैदा थींदी आहे। अगरि असां जंहिंखे बि या मूर्ति ईअं ई सम्झंदासीं या मूर्ति आहे पत्थर जी आहे त कुझु न थींदी। या सतगुरु आहे ऐं माण्हू आहे कुझु न थींदी। ये सॼी प्रीतीअ जी कहाणी आहे। जेॾीमहिल भाव हूंदो आहे जिथे प्रेम थींदो आहे उनखे जेसि ताईं असां भाव सां भगवान न सम्झो आहे। जंहिंमें बि प्रीति हुजे जंहिंमें बि जेसि ताईं तुंहिंजे अंदर में उनजे लाइ एतिरो न आहे। नामदेव छा सम्झो, मीरा छा सम्झो, जॾहिं उनखे विराट भगवान सम्झनि पिया। भले हिन नंढड़े से रूप में आयो आहे अरूप निराकार अनाम। तॾहिं उहा पूजा हुई। उन पूजा में अनुराग हुयो। उथंदे विहंदे खाईंदे पीअंदे हलंदे चलंदे इनखे चइबो आहे अनन्य भक्ति। इन्हनि जो ईअं हुयो त उन्हनि सां घटना घटिजी अगरि असांजो बि अनुराग आयो सत्संग में बि। मां चवां सत्संग में भी अगरि अनुराग न आहे त जेको सत्संग त सभु आहिनि। इनखे चइबी आहे कथा। कथा त घर में बि थींदी आहे। कथा दोस्तनि सां बि थींदी आहे। कथा सभिनी हंधि थींदी आहे। पर हीअ कथा जेकी आहे भगवान जी कथा। इन सां अगरि अनुराग न आहे कथा त ईअं मायूं चार वेहंदियूं आहिनि हिक ॿिए खे ॿुधाईंदियूं आहिनि। कचिरो पाड़े जो शहर जो हिक ॿिए खे कथा करे ॿुधाईंदियूं आहिनि। इहा बि हिकु कथा आहे। अगरि इन में अनुराग अथी त तुंहिंजो अंदरि मन भी कचिरो ही हूंदी। ॿाहिरियूं गिलाऊं मन ॿुधण में मज़ो वठंदो आहे। सत्संग में कथा में जंहिंजो मन न लॻे त सम्झजांइ इन असांजे अंदर में कचिरो भरियल आहे। कंहिंजी गिला कंहिंजो कुझु ॿुधण में रस्तो मिले त सम्झजांइ असांजो मन भी कचिरो थी। इहा बि कथा आहे। कथा में जेसि ताईं असांखे अनुराग न लॻे भगवान जी कथा में जिथे प्रीतम प्यारे जी वाखाण हले इन में अगरि अनुराग आहे
भगवान में अनुराग आहे, जैसा तुझो प्रेम अनुराग आहे, तो इहो ही अनुराग तुझी अॻिते हली करे सच्ची भक्ति थींदी। अगर अनुराग ही ना है असांजो, न कथा में आ न भगवान में आ, तो वो मन ओढ़ो ही होती। माण्हुनि खे कोई पाड़े जो इएं कचरो कोई भी बुहारीअ जो खणियो कंहिंजे घर में उछले तो विढ़ेसि, हे छा थो करी? पाड़े जो कचरो असांजे घर था उछलियो पिया, ऐं ईअं कायूं ॿ मायूं अची करे ऐं पाड़े जी गिलाऊं ॿुधाइनि त उनखे चांहि थी पियारे, अदी चांहि त पी। अड़े उहो कचरो ऐं हे कचरो ॿई हिकु न आहे? मन विक्षिप्त हूंदी। असांजो अनुराग उन ते आहे, कंहिंजो धन ते अनुराग आहे। धन हिकु जड़ आहे, उन में असांजो अनुराग। धन मां चवां न हुजे, धन हुजे, पर धन हिकु उपयोगिता जी शइ आहे बस। धन सिर्फ़ ॾे वठि जी शइ आहे, उन में असांजो कोई पूजा या धन कोई भगवान न आहे। कोई धन खे चुमी न ॾिजे। घणा माण्हू किरंदो आहे ईअं मगज़ ते रखंदा आहिनि, अड़े कोई भगवान आहे छा? जड़ चेतन सां विढ़े थो हिन धन जे करे, जड़ जे करे। चेतन सां पंहिंजी ज़ाल खे मारे थो हिन धन जे करे, किने धन जे करे। उहो जड़ ऐं तुंहिंजी ज़ाल चेतन, तुंहिंजो पुटु चेतन, उनखे प्रेम नथो करी, धन सां प्रेम करे थो। जेको जड़ आहे पोइ विक्षिप्त न थींदा त छा थींदासीं? घरनि में पोइ किलह न थींदी त छा थींदी? जेको घर में असांजे चेतन आहे, जेको असांजे घर में जे माण्हुनि में पार ब्रह्म आहे, उन्हनि सां असांजो प्रेम कान्हे को, ऐं असां धन सां प्रेम कयूं था, जड़ सां। पोइ घर में झगड़ो कीअं न थींदो? जंहिंजे घर में झगड़ा आहिनि, मां जेकी कथा कयां थो ध्यानु करे ॾिस। घर वारनि सां प्रेम कान्हे, माउ सां, ज़ाल सां, भेण सां, धीउ सां प्रेम कान्हे, धन सां प्रेम आहे। जेको जड़ आहे उनखे असां चुमी था ॾियूं, ऐं ॾियारी अचे थी पूजा था कयूं पिया, इन जी पूजा। जे सही सत्संग ॿुधंदो चवंदो इंसान चेतन, इन में परमात्मा आहे। जॾहिं सत्संग में अनुराग थींदो तॾहिं ई माण्हूअ खे इहे ॻाल्हियूं ख़बर पवंदियूं। असांजो अनुराग अगरि ॿियनि पासनि ॾे आहे, धन में आहे, यश में आहे, यश ॿाहिरि आहे, यश असांजे सम्मान मान जी, मुंहिंजो नालो थिए, मां वॾो थियां, मूंखे कुर्सी मिले, छा मिलंदी? छा थींदी? केॾी बि वॾी कुर्सी मिले, केॾी बि, इहा बीमारी त एॾी ख़तरनाक थी। राजा मां महाराजा थींदे, आश पई वधंदी वेंदी। पार्षद मां को शहर जो थींदे कुझु, वरी तंहिंखां पोइ ज़िले जो थींदे, तंहिंखां पोइ मुख्यमंत्री थींदे, तंहिंखां पोइ चवंदे वरी होॾे वञा केंद्र में, वरी केंद्र में राष्ट्रपति थिया, प्रधानमंत्री थिया, प्रधानमंत्री बि थी वेंदे, पर कुझु थींदी कान। छा थींदी? प्रधानमंत्री आहे, वेठो मां गद्दीअ ते, तेसि ताईं आहे, वरी जेॾी महिल भूतपूर्व मंत्री कोई थिए थो, मां त ॾिठो आहे हाल, लेकिन ईअं ई मंत्री हिते भूतपूर्व थी वेंदा आहिनि। पोइ कोई पुछंदो बि कान्हे, जेसि ताईं माण्हू थी मिठ मिठ कंदे पद ते आहीं, मिठ मिठ कंदे अहिड़ो पद कोई अंदर में पाए, जंहिं पद में तुंहिंजो हिते त छा, हुते बि तुंहिंजो सम्मान थिए, उहो पद थी परमात्मा जी कथा में अनुराग। कथा माण्हू ॿुधे, हुन में अनुराग हुजे, हुन में चाह हुजे। ऐं हे जीअं भक्तनि जंहिंखे चाहियो उनखे परमात्मा करे मञियो। हाणे हिते ई मां हिकिड़ा दृष्टांत ॾियां। कल जो अवतार गुरु नानक, ब पुट एक शिष्य, लक्ष्मीचंद श्रीचंद साधना काल में हुया।
ॿिन्ही जो अनुराग न हुयो, शिष्य जो अनुराग हुयो। शिष्य जी भावना पंहिंजे गुरुअ में पार ब्रह्म जी हुई। असांजा वॾा तव्हांखे इहा कथाऊं ॿुधाईंदा हुआ। गुरु नानक रात अध रात जो, छो जो इन करे इहो गुरु नानक कयो, उन जी ज़ाल खे अंदर में इहा हूंदी हुई त मुंहिंजो मुड़ुसु लहणे खे वधीक चाहे थो, पंहिंजे पुटनि खे नथो चाहे। वो तो पार ब्रह्मा उन्हनि खे ख़बर हुई। पोइ परीक्षाऊं कयूं, लहणो 3 परीक्षाऊं, अहिड़ियूं परीक्षाऊं थियूं। अॼु जो कोई गुरु कंहिंखों परीक्षा करे तो भॼी वञे। मुर्दे तक खे लहणे खे गुरु नानक चयो खा, तो खाइण जे लाइ चादर मथे करे बिल्कुलु भाव सां रात अध रात जो हीअं पुछई, श्रीचंद ॾिस सिज केतिरो उभरियो आहे। हाणे एॾी उमिरि, बुढड़ा थी चुका हुया। श्रीचंद त ईअं चयो बाबा बुढड़ो थी वियो आहे। हाणे चवंदा आहिनि 60 खां पोइ, चवंदा आहिनि 60 आ गए। ॿाहिरां न चवनि, अंदरां चवंदा आहिनि। जंहिंजो भाव कान्हे उहो त पुट बि चई ॾींदो आहे, पीउ खे बि चवंदो बाबा हाणे 60 जी विया आहियूं। हाणे तूं अहिड़ा सवाल थो करी। हाणे अधु राति जो ॿाहिरि सिज केतिरो उभरियो आहे, ऊंधाई राति लॻी पई आहे। ऐं लक्ष्मी तूं ॾिस, ॾिठई, उहे बि चई बाबा अधु राति जो सिज काॾों उभरियो आहे, अलाए तव्हांखे कीअं था ॻाल्हियूं अचनि पियूं। अरे लहणा तूं वञ। हाणे लहणो वियो, ॿाहिरि वञी करे सोचे जेको बराबरि सिज त कान्हे को, पर मुंहिंजो गुरु चए थो सिज, वो भगवान चए थो सिज, मां छो चवां। अनुराग ईअं ई हुननि भक्तनि जो बि अनुराग हुयो जेके राति तां कथा ॿुधी। मूर्ति पूजा का ईअं न आहे, न मूर्तिअ में छा हुयो, उन्हनि जो अनुराग, उन्हनि जो प्रेम हुयो, उन्हनि में विराट समायल उन्हनि जे अंदरि। हो त अचे करे चई साईं जेतिरो उभारियो त ओतिरो बीठो, मां छो चवां। चए तो उभरियल आहे, तो उभरियल आहे, उभारे बि सघे थो। अहिड़ी भावना हुजे, अहिड़ो अनुराग हुजे त परते न आहे, साक्षात्कार थियण। पोइ लहणो थी वियो। इते ही कृष्ण जी ॻाल्हि, राम जी ॻाल्हि, अॼु ॾींहं ताईं कोई न चवंदो आहे रुक्मणी ऐं कृष्ण। छा चवंदो आहे? राधा कृष्ण, सीता राम। ख़बर आहे छो रुक्मणी छो? रुक्मणी पंहिंजे पतीअ खे इंसान सम्झ पई। चए पई मुंहिंजो पति आहे। राधा काई हुई कान, हिकु ललिता नालो ई, बाक़ी वेदनि में शास्त्रनि में राधा जो नालो कान्हे। हिकु ललिता हुई स्त्री जेकी एॾो चाहींदी, उहा ई चवंदा आहिनि कलयुग में मीरा जो जन्म वठी आई। मीरा सां कृष्ण त मां चवां उते त खणी राधा सां कृष्ण उन ललिता सां हुयो बि, गोपिन सां हुयो बि। ये लीलाऊं तव्हां बिल्कुलु पूरियूं उन जूं ॿुधियूं, मथुरा वृंदावन जूं, हुयो उन्हनि सां। मीरा सां त कृष्ण कलयुग में हुयो, कृष्ण त होॾे थियो हुयो, पर मीरा जो प्रेम ईअं हुयो। मीरा थी वई। कॾहिं रुक्मणी जो नालो त न थियो। रुक्मणी कृष्ण त कोई चवंदो ई न आहे, राधा कृष्ण चवंदो आहे।
जेके भी ईअं भगत थी गुज़रिया आहिनि उन्हनि जो ईअं भाव हुयो, प्रेम हुयो, अनुराग हुयो, उन जे प्रति अंदर में याद उथंदी वेंदी। इहा याद ही असली भक्ति आहे। ईअं चइबो आहे चाहे राम 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 माण्हू सोचींदा आहे कोई मंत्र जपींदा त इहो भक्ति आहे, कोई अखर चवण सां भक्ति आहे, कोई माला खणी करे उनखे वेठो तूं जप त चवंदी आहे भक्ति थी वई। इहा भक्ति न खां सुठी आहे। कोई अखर तूं वेठो बार बार चवंदे त छा थी वेंदो। ये जेके मां कथाऊं खणा थो पियो, ये जेके जंहिंजा नाला खणा थो पियो, इन्हनि में अनुराग हुयो, प्रेम हुयो। प्रेम ही परमात्मा है। जॾहिं परमात्मा जो भाव थींदो तॾहिं ही भक्ति आहे। परमात्मा जो भाव ही न थियो आहे त भक्ति छाजी आहे। ऐं परमात्मा बि कहिड़ो, साईं हिकु, इहो ही पार ब्रह्मा, इहो ही जाते काथे समायल आहे। जेको गुरबाणी जो शब्द पहिरियों तव्हां ॿुधो, अगरि इन शब्द खे हिकिड़े खे ही हिकिड़ो ही गुरु ग्रंथ साहिब में त एतिरा इहा सॼी गुरु महिमा ही गुरु महिमा। हिकिड़े ही शब्द खे चङी तरह सां, हिक खे ही चङी तरह सां अर्थ खे माण्हूअ जे अंदर में अची वञे त सतगुरु छा आहे। पर मां चवां उनखे अनन्य भाव सां, अनन्य भाव चइबो आहे। सुखमनीअ में हिकिड़ो अष्टपदी ईंदो अथव, एक जप एको साला, एक सुमर एको मन आए, एकस के गुण गाऊं अनंत, मन तन जाप एक भगवंत, एको एक एक हर आप, पूरन पूर रहो प्रभ व्याप, अनेक विस्तार एक ते भय, एक अरात प्राशित गए, मन तन अंतर एक पर भराता, गुर प्रसाद नानक एक जाता। वो हिकु ही, जंहिंमें बि असांजी प्रीतीअ खे खंड खंड न कर। हिते असांजे मन में गुरु ऐं परमात्मा में भेद विझी वेंदा आहिनि। चवंदा आहिनि हिकिड़ो परमात्मा अलॻि आहे, गुरु अलॻि आहे। अखर भले ई अचनि, पोइ भाव हिकु ई हुजे। इहो ई नूर आहे, वो ही नूर अव्वल अल्लाह नूर उपाया, कुदरत के सब बंदे, एक नूर ते सब जग उपजा, कौन भले कौन मंदे, लोगा भरम न भूलो, खालिक खल्क खल्क में खालिक, पूर रहो सर्व ठाई, एक नूर ते सब जग उपजो, कौन भले कौन मंदे। वो हिकु ई जाते काथे समायला, जंहिंमें बि तुंहिंजो भाव आहे, जंहिंमें तुंहिंजो प्रेम आहे, उनखे जेसि ताईं तूं विराट करे न ॾिसंदी आहे, जेसि ताईं असां विराट करे न ॾिसंदासीं। अरे कोई भी संत ख़राब ना है, पर उनमें भी मां चवां तूं अलॻि छो थो ॾिसे। असां गीत चवंदा बि आहियूं, तो खां सवाइ ॿिए ॾे न निहारियां। इन जो अर्थ ईअं न सम्झिजो बसि त तोखे ॾिसां ॿिए खे ॾे न निहारियां। न न, निहारींदे त सभिनि ॾे, पर तो खां सवाइ। हीअं सम्झ में न ईंदो, मां सुर में चऊं लोली। सिक में ओ सिक में, सिक में ओ सिक में, सिक में सिकिया के न सिकाए, ओ प्यारा सुनो साल मैया जो, हेड़ो हाल मैया जो।
पंहिंजे अखियुनि में तोखे विहारिया तोखां सवाइ न ॾे ॾे निहारिया तोखे ॾिसां उन हिक खे सभ में ॾिसां। अगर अहिड़ी भक्ति अचे त घर तुंहिंजो घर मंदिर थिए। मां चवां न घर में मंदिर ठाहिण जी ज़रूरत ई न। माण्हू घर में मंदिर ठाहींदा आहिनि, उपचारिकता जी पूजा कंदा आहिनि ऐं ॿाहिरि निकिरंदे गारियूं घर में कढंदा आहिनि। ज़ाल खे गार, माउ खे गार, भाउ खे गार, पुट खे गार, गार सां संबोधित कंदा आहिनि ऐं मंदिर जी पूजा कंदा आहिनि। व्यर्थ थी, व्यर्थ, हिकदमि व्यर्थ थी। तंहिंखां पूजा करे ई न सुठो। घर जी भातियुनि खे तूं गारियूं ॾे थो। और तू या पूजा तो करे वही हिकु थी सभिनी में। पंहिंजे अखियुनि में तोखे विहारिया तोखां सवाइ न ॾे ॾे निहारिया जीअ में ॾियां जाए ओ प्यारा सुहिणो स्वाल मुईअ जो हिणो हाल। मां इन करे नथो वॼायां, अखर सम्झ में न ईंदव। अॻुणे मुंहिंजी माउ पिपरिया वारी शब्द चई, मां न सम्झो त हिकु बि अखर मूंखे सम्झ में आयो पियो। हे बि वॼाइनि पिया, उहो बि ॻाईंदी पई वञे, हले पई वेठी ॻाल्हि। मां सम्झण जी कोशिशि कंदो आहियां, कोई बि शब्द चवंदो आहे पर हे बि धीरे वॼाइनि। अखर त सम्झ, शब्द छा आहे, भाव कीअं निकिरंदो। ऐं इहो बार बार चवां, शब्द तॾहिं चओ जॾहिं तव्हांजे हृदय खे टच थिए ऐं तोखे अर्थ जी ख़बर पवई। तोखे ई अर्थ जी ख़बर कान्हे ऐं शब्द अगरि चवंदासीं त उहो औपचारिकता आहे, उन में अनुराग न थींदो। अनुराग तॾहिं थींदो भाई मूंखे हिते त मूंखे त सम्झ में अचे त मां चवां छा थो। तोखे अचे सम्झ में, ॿियो ॿुधे थो, अखर त अचे ॿुध में, छा थो चए। दिल जी यादिन में कंहिंखे ॿुधायां, दिल जी यादिन में कंहिंखे ॿुधायां। इहा वरी ॻाल्हि न तीअं वारनि वांगुरु काथे माण्हुनि खे चवंदो वती मज़ो ख़तम थी वेंदी। कंहिं पंहिंजे गुरु भक्त, कंहिं गुरु भाईअ, कंहिं सर्वोच्च प्रेमी, भले कोई बि हुजे, जेको शाइक हुजे, जंहिंखे ॿुधण में आनंद हुजे, जंहिंखे कथा में अनुराग हुजे। कथा में अनुराग, बार बार चवां, असांजो अनुराग अगरि आहे ॿियनि ॻाल्हियुनि में रस्तो मिले, उनजो मन विक्षिप्त आहे, उहो न सम्झंदी इहा ॻाल्हि। इहो उहो ई सम्झंदी जंहिंजो कथा में अनुराग हूंदो। अनुराग यानी उहो दिलि सां उहो ॿुधंदो। ॿुधण सां ई सभु प्रेम पैदा थींदो आहे। प्रेम मां परमात्मा पैदा थींदो आहे। परमात्मा जी उहा पोइ भक्ति पैदा थींदी आहे। ऐं असां ॿुधंदासीं कचरा ॻाल्हियूं त छाजो प्रेम थींदो, छाजो भॻवान जी ख़बर पवंदी। कथा काई बुराई, कथा हिकु अहिड़ी शइ आहे, माण्हूअ जो जीवन ठाहे छॾे। रथल जीवन, रथल जीवन। उहो मां पंहिंजो अनुभव इहो कयो। सतगुरूअ जी शरण मिले। कोई अहिड़ो ऐब, कोई अहिड़ो गंदो, हिते कोई वॾा वेठा हूंदा, असां बचपन जा त असांखे सुञाणींदा हूंदा असां छा हुयासीं। कोई अहिड़ो ऐब न हूंदो जेको न थींदो हूंदो। इहा कथा, उन सां अनुराग, सतगुरूअ जी शरण, ॿुधंदासीं, प्रेम पैदा थींदो। प्रेम पैदा थींदो। मां चवां परमात्मा तॾहिं थी, प्रेम ई परमात्मा, पोइ आहे भक्ति। न त इहा भक्ति न आहे। मतां ई माला खणी करे राम 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 चवण वेही रही त तूं सोचे मां भक्ति कई आहे। इहा भक्ति कान्हे। कथा मां ई सची भक्तिअ जी ख़बर पवंदी आहे।
या गाल अंदर जी उनखे ही ॿुधाइजांइ। छा थो चए, दिल जी आ दिल में कंहिंखे ॿुधायांस तुंहिंजी सजन लोकाल काया लियड़ो लिखी पाए ओ प्यारा सुनो सवाल मुय जो हिणो हाल मुय जो दुनिया रुसे भल हिक तू न रुस जाए वही ताए सब यो तो सा अगर याद आ तो सा तो जुड़ल आ यो याद काने और यो भी चवाए याद किया परमात्मा जी याद असा खां अगर विसरी वने त ये मानू तड़फे जिए के रेगिस्तान में जल खां सिवाय इनके चेबी आ प्यास। होते आयो याद ना आयो याद हले न हले मिले न मिले ठीक थे न थे ठीक परवाही काने ऐशा तरह में लगा पे इतने प्यास खपे ये जे कोई रेगिस्तान में छड़जी वने और पानी न हुजेस सोचे ॾिसो कीअं फतकंदो पानी उते न हूंदो आहे ओ मीलन ताईं पानी न हूंदो आहे ऐं उहा जंहिंमहिल पाणीअ जी यादि अचई त उहा तड़फ़ कीअं हूंदी आहे तीअं ई तुंहिंजे अंदर में अगरि अहिड़ी तरफ़ आहे जेॾीमहिल विसरी वञे ऐं उहा तड़फ़ लॻे इनके चइबो आहे प्यास। त उहा प्यास जंहिंखे हूंदी त पाणी उनखे मिठो लॻंदो प्यास ई न हूंदी पासे खां पाणी पियो ईअं ई विराईंदा आहिनि पाणी मगज़ धणंदा आहिनि किला पोइ मिड़ई खणी सनानु आहे बि कान्हे खणी पीतई बाक़ी प्यास थोड़ी ये सत्संग में हिकु प्यास आहे कथा भी हिकु प्यास आहे प्यास अगरि आहे त मिठो लॻंदी प्यास तॾहिं थींदे जॾहिं कथा सां अनुराग हूंदो धन सां कचरे सां बुराइनि सां झगड़नि सां अगरि असांजो अनुराग आहे त कथा उनखे न वणंदी माण्हू आहिनि कथा छाजी ॿुधंदा वो परियां खां ई चवंदा आहिनि नमस्कार उते वञी वेहंदो कंहिं रांदि ते या कंहिं ॾहनि माण्हुनि सां वेही बुराइयूं दुनिया भर जूं पोइ विक्षिप्तता अंदर में बेचैन आनंद ई न ईंदो पोइ माण्हू चवंदो असांखे आनंद छो नथो आनंद वरी आंगूठो वठी तो संग कंहिंसां थो करे आहे या आखिरी दुनिया रुसे भल एक तो नरस जाए महबूब मुहिंजा मुहड़ो न मट जाए ना तो अचे निभाए ओ प्यारा सुनो साल मुय जो हिनो हाल मुय जो अज गुरु पूजा है जंहिंजो भी जेको गुरु आ सतगुरु आ गाल अंदर जी थी ॿाहिरों न थी अभिप्राय चइबो आहे तुंहिंजे अंदर में छा आहे ॿाहिरों सां न केॾो बि तूं कुझु बि वञी मंदरनि में काथे गीत ॻाए कुझु बि कर अगरि तुंहिंजे अंदर में प्रेम प्यार सिक कान्हे को सभु थोथो थी सॼी ॻाल्हि अंदर सां थी प्रेम अंदर में हूंदी तो सचो थी भले ॿाहिरों तूं दिखाओ न करे दिखाओ कंदा आहिनि माण्हू पर अंदर वारा अंदर में हूंदा आहिनि त अॼु गुरु पूजा है मां त चवां सभु पंहिंजे गुरुअ जे लाइ पंहिंजे अंदर में हिकिड़ो लास्ट गीत चवां बाक़ी राति जो सत्संग हिकु गीत राति लास्ट कहिड़ो ओ सतगुर ओ सतगुर सतगुर ओ सतगुर सतगुर तुम्हारा क्या प्यारा जातियारा प्राण आधारा गुरुदेव
गुर तुम्हारा शहंशाह प्यारा ओ जिया जालिया प्राण आधारा सारा न तो खत्म की आई अरदास सारा नारों के खत्म की आई अरदास सारा न तो खत्म की आई अरदास सारा नारों के खत्म की आई अरदास दया कर दयालु कहाँ सदा तुझो दास दया कर दयालु रहा सदा तुझो दास दया कर दयालु कहाँ सदा तुझो दास दया कर दयालु रहा सदा तुझो दास तन मन जा सारा अकेले जा तारा तन मन जो सारा अकेले जो तारा गुरुदेव गुरुदेव ओ गुरुदेव सतगुर सवारा सत्य गुर तुम्हारा शहंशाह प्यारा राजिया राम प्राण जिया जालिया प्राण रग रग मेरा वल्लभ से चलत जो नाम रग रग मेरा वस चलत जो नाम रग रग मेरा वल्लभ से चलत जो नाम रग रग मेरा वस चलत जो नाम गाया तेरी चल सदाई मां सुपथ गाया तुझी चल सदाई मां सुपथ गाया तेरी चल सदाई मां सुपथ गाया तुझी चल सदाई मां ते दर्शन पैजो तानी दिलदारा दे दर्शन पैजो तानी दिलदारा जी है जिया जालिया प्राण आधारा गुरुदेव ओ गुरुदेव गुरुदेव ओ गुरुदेव सतगुर सवारा ओ सत्य गुर तुम्हारा शहंशाह प्यारा ओ जिया जालिया प्राण आधारा सुख में संभारा दुख में भी ध्याया सुख में समाया दुख में विद्याया सुख में संभारा दुख में भी ध्याया सुख में समाया दुख में विद्याया तुझी माया लिवला तन तोसा तुझी माया तुझी माया लिवला तन तोसा तुझी माया कर मेरे मूते मेरे जाबहारा ओ कर मेरा मूर्ति मेरे जा भगारा सबाई हथ मत के तालिगे ओ जिया जालिया प्राण आधारा गुरुदेव ओ गुरुदेव गुरुदेव ओ गुरुदेव सतगुर सवारा ओ सत्य गुर तुम्हारा ओ जिया जालिया प्राण आधारा अखिन मंजिल में रहे तुझी एक हमारी मुझे मेरे